अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां कलसुम किचन मां तव्हां सां गॾु। अॼु मां तव्हांखे ॾसे रही आहियां मच्छीअ जो कोरमो। इहा आहे मच्छी मुंहिंजी तक़रीबन 1.5 किलो आहे, पर मिठे पाणीअ वारी मच्छी आहे। उन लाइ मूंखे जिन शयुनि जी ज़रूरत आहे, इहा आहिनि मेथी दाणा, हुरबे जो ॿिज, अछो जीरो, टमाटा, सावा मिर्च, सावा धाणा कटियल, थूम, अदरक, दही, बसर, बाक़ी जेके मसाला आहिनि उहे मां तव्हांखे विझंदी पोइ ॾसींदी थी वञा। अचो त पहिरें मच्छीअ खे फ्राई कयूं। त नाज़रीन, मूं हेॾा फ्राई पैन रखियो आहे पंहिंजी मच्छीअ जे तरण लाइ, ऐं हेॾा मूं कढ़ाई रखी आहे पंहिंजे कोरमे जी तयारीअ लाइ। हिन में मां तेल विझंदसि तक़रीबन अधु कोप, हिन खां ज़्यादा न आहे। मुंहिंजी मच्छी बि काफ़ी ज़्यादा आहे, 1.5 किलो आहे। हिनखे मूं तक़रीबन 2 कलाक पहिरियां पंहिंजी मच्छीअ खे धोई साफ़ करे ऐं लूणु ॾेई ऐं हिनखे जेको आहे मूं लीमो हणी रखियो आहे। लीमो लाज़िम हणो, लीमे सां मच्छीअ में टेस्ट थी अचे। हेॾा मां पंहिंजी मच्छी फ्राई कंदसि ऐं हेॾा मां हिन में विझंदसि, मुंहिंजो हीउ तेल गरम थी चुको आहे। हिन में विझंदसि मां पहिरियां मेथी दाणा, 1 चमचो नंढो आहे चांहि वारो, ऐं इहा आहे अछो जीरो, इहो बि 1 ई चमचो आहे नंढो। नाज़रीन, ॾिसो मुंहिंजो जेको अछो जीरो ऐं हिन में मेथी दाणा विधा आहिनि, त उहे जेका पची विया आहिनि। हाणे मां हिन में विझंदसि बसर, ही मूं कद्दूकस करे रखिया आहिनि, हेॾा सन्हा, जेकॾहिं तव्हां चाहियो त ग्राइंड बि करे सघो था। हिननि खे बि मां अधु पचाईंदसि, हिन जो कचोपन ख़तमु थिए, पाणी ख़तमु थी वेंदो त पोइ इहा फ़िलहालु कचा बसर, हेॾा मच्छी बि फ्राई थी पई। इहो फुल कड़क नाहे करणी, बसि नॉर्मल पचाइणी आहे, ऐं वरी हिन भाॼीअ में मूंखे वापसि विझणी आहे उहा। त नाज़रीन, ही ॾिसो मुंहिंजा बसर जेको आहिनि अधु पची विया आहिनि। हिननि खे सफ़ा फ्राई मूंखे नाहे करिणो, पर हिननि में पाणी बि न हो रहणो। हाणे मां हिन में विझंदसि थूम, अदरक, हीउ बि 1 चमचो आहे, वॾो खाइण वारो जेको चमचो हूंदो आहे उहो आहे। त नाज़रीन, मुंहिंजी थूम अदरक बि हिन में पची वई आहे। हाणे मां हिन में विझां थी मिर्च, मां विझंदसि 3 चमचा, मुंहिंजी भाॼीअ थोरी ज़्यादा आहे, तव्हां पंहिंजे टेस्ट मुताबिक़ विझी सघो था। पीठल मिर्च आहिनि, 1 चमचो भरे गरम मसालो आहे, 1 चमचो हेड आहे, ऐं 1 चमचो अञा 1.5 चमचो सुका धाणा आहिनि, ऐं लूणु 1 चमचो आहे। मां घटि विझंदी आहियां छो त भाॼीअ खे पोइ चखी सघिजे थो, जेकॾहिं लूणु घटि आहे त विझी सघिजे थो, अगरि वधी वियो त उहो नथो, पोइ मुश्किल थी वञे। मसालो भुॼी वियो। हाणे मां हिन में विझंदसि टमाटा, तक़रीबन 2 टमाटा आहिनि नॉर्मल, वॾा बि न, सफ़ा नंढड़ा बि न। ऐं हीअ आहे 1 पाव दही आहे, तव्हांजे साम्हूं आहे 1 पाव दही, मूं हिनखे फेटे ठाहे रखियो आहे। हाणे हीअ भुॼंदो, हाणे मां हिनखे भुञंदसि जेसिताईं हिन जो पाणी ख़तमु थिए, सही तरीक़े सां भुञी, पोइ वरी हिन में मां भाॼीअ जो पाणी विझंदसि।
त नाज़रीन ही मुंहिंजो मसालो ॾिसो बिल्कुलु तयारु आहे। हिन में टमाटनि दहीअ जो पाणी ख़तमु थी वियो ऐं बिल्कुलु कीअं ते अची वियो आहे सफ़ा भुॼी। तव्हां चाहियो त मच्छी फ्राई हिन में बि विझी मसाले सिर्फ़ में ऐं 5 मिंट सिर्फ़ु ढकु लॻायो। जे चाहियो त थोरो रहो थियणु खपे त मां त रहे वारी थी पचायां। मां हिन में विझंदसि पाणी, तक़रीबन जी 2 प्यालियूं पाणीअ जूं मां हिन में विझंदसि। ये 2 प्याली आहे त जीअं मुंहिंजो मसालो अञा थोरो पचंदो ऐं हिन में मूंखे रहो करिणो आहे या मच्छी बि विझणी आहे। हाणे मां हिनखे ॾींदसि ढकु जेसिताईं मुंहिंजे ग्रेवीअ जेको तयारु थींदो, जेसिताईं मुंहिंजी मच्छी बि फ्राई थी। त नाज़रीन ही ॾिसो मां हिन में 2 वटियूं पाणी विझी रखियो हो। हाणे ही बिल्कुलु ग्रेवी मुंहिंजी सफ़ा सही ठही वई आहे ऐं मुंहिंजी मच्छी बि फ्राई थी वई। हिनखे ॾिसो फ्राई मूं हेतिरी कई आहे, हिन खां वधीक न करणी आहे ऐं हिनखे हिन तरीक़े सां हाणे हिन में विझणो आहे। घुमाइणो न आहे फ़िलहाल। हाणे मां हिन ते विझंदसि, मां तव्हांखे हथ सां थी ॾेखारियां बिल्कुलु त हीअं चुटकी जेको आहे न गरम मसाले जे मथां, ज़्यादा न छो त गरम मसालो मां पहिरीं हिन में विझी आई आहियां ऐं हीअं सावा धाणा ऐं सावा मिर्च जेके मां कटे रखिया हुआ धोई सन्हड़ा। हाणे हिनखे मां ॾींदसि ढकणु 5 मिंट सिर्फ़ु मां मच्छीअ खे छॾींदसि दम वांगुरु हल्कड़ी बाहि ते तव्हां हिनखे रखो 5 मिंट, जीअं ई जेको मां रस ठाही आहे उहा थोरी मच्छीअ में जेको आहे सो अंदरि वञे। तव्हांखे मां कढी ॾेखारियां थी। त नाज़रीन मूं हिनखे 5 मिंट ढकु ॾेई रखियो। हाणे मुंहिंजी इहा भाॼी बिल्कुलु तयारु आहे। तव्हां ॾिसो हिन में बिल्कुलु ग्रेवी बि सही आहे थी वई आहे, तेल बि मथां अची वियो आहे, मुंहिंजी मच्छी बिल्कुलु हिन में सफ़ा भुॼी वई आहे। हाणे मां हिन जो चुल्हो बंदि कंदसि, तव्हांखे प्लेट में कढी मां ॾेखारियां थी। त नाज़रीन मुंहिंजो मच्छीअ जो कोरमो तयारु आहे, तव्हां प्लेट में कढी ॾेखारियो आहे। उमेद आहे त तव्हांखे पसंदि ईंदो, ज़रूरु ट्राए करियो ऐं मूंखे लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो। सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़। दुआउनि में यादि कंदा।